नाज़रीन, अॼु बदीन प्रेस क्लब तरफ़ां शहीद जान मोहम्मद महर जे यादि में हिकु रत जे अतीअ जी कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें असांजो बदीन प्रेस क्लब जो सदर शौकत मेमण मौजूदु आहे। अचो त इन बाबति साईं जिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। अॼु बदीन प्रेस क्लब जे अंदरि शहीद जान मोहम्मद महर जी यादि में ब्लड कैंप लॻाई वई आहे थैलीसीमिया जे मरीज़नि जे लाइ, जंहिंमें सहाफ़ी, सिविल सोसाइटी, शहरी ऐं सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां वॾी तइदाद में हिते असांजा दोस्त आया आहिनि जेके रत डोनेट करे रहिया आहिनि। उन में वॾी ॻाल्हि इहा आहे त थैलीसीमिया जे तरफ़ां ही जेका कैंप हिते लॻाई वई आहे उन में वॾियूं टेस्टूं कयूं थियूं वञनि त तव्हांखे ख़बर पइजी सघे त उन्हनि जो रत जेको आहे उहो कम जो आहे या न आहे। उन हवाले सां ऐं प्रेस क्लब में ही जेका कैंप आहे, जेके दोस्त हिते न पहुची सघिया आहिनि, असां उन्हनि खे इहो मैसेज बि ॾींदासीं त उहे जेको आहे हिकु ॿ ॾींहंनि खां पोइ बि जेकॾहिं उहे असां सां राब्तो करे ऐं थैलीसीमिया सेंटर ते हलनि त उते जेके थैलीसीमिया जा मरीज़ मासूम जेके गुलनि जहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके रत जे लाइ परेशान हूंदा आहिनि त उन्हनि जो रत उन्हनि खे डोनेट थी सघे। अॼु बदीन प्रेस क्लब में सिंध जे बहादुर दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जी यादि में हिकु रोज़ा जेकी ब्लड डोनेशन कैंप मुनक़द कई वई आहे, जंहिंमें बदीन शहर जा सहाफ़ी, समाजी वर्कर, उलमा ऐं सियासी वर्कर वॾी तइदाद में रत ॾियनि पिया। जेके थैलेसीमिया मेजर बीमारी में मुब्तला ॿार आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बचाइण लाइ उनखे ॾिनो वेंदो ऐं तमामु घणो उन्हनि जो प्रेस क्लब बदीन जो शुक्रगुज़ार आहियां जो इहो नेक अमल जी शुरूआत कई अथनि। इंशा अल्लाह ताला उमेदु आहे त इहो कमु जारी रहंदो। बदीन प्रेस क्लब में हिते शहीद जान मोहम्मद महर जी यादि में ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई आहे। इन में आउं सॼी सहाफ़ी बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियां, स्पेशली बदीन प्रेस क्लब जो, जिन्हनि ही निहायत ई अहम ऐं बहितरीनु अमल शुरू कयो आहे। थैलेसीमिया जे ॿारनि खे उन्हनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ रत जो अतियो पेश कयो आहे, जंहिंजे लाइ आउं उन्हनि खे जस ॾियां थो। बदीन प्रेस क्लब माज़ी जी रवायतनि खे बरक़रार रखंदे इंसानी भलाई जे कमनि खे जारी रखंदे अॼु सखज सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जी यादि में थैलेसीमिया में मुब्तला मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे रत जो अतियो ॾियण लाइ हिकु कैंप ब्लड डोनेशन कैंप मुनक़द कई आहे, जंहिंमें सियासी समाजी धुरियुनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि ऐं शहरियुनि भरपूर तावन कयो आहे। असां उमेद था करियूं त मुस्तक़बिल में हिन बदीन प्रेस क्लब सां माज़ी जा हितां जा शहरी सियासी समाजी दुनियूं ही तावन कंदा जी इंसानी भलाई वारे कम खे जारी रखी सघे। नाज़रीन, अॼु बदीन प्रेस क्लब तरफ़ां शहीद जान मोहम्मद महर जी यादि में हिकु रत जी कैंप लॻाई वई ऐं इन में भरपूर तावन साईं अब्बास शाह जेको एडमिनिस्ट्रेटर थैलीसीमिया सेंटर जो आहे ऐं जेको सरवाण ऐं रूह रवां डॉक्टर मोहम्मद हारून मेमण जिन आहिनि, इन्हनि जे तावन सां हिते हिकु अतीअ जी कैंप लॻाई वई ऐं नंढड़नि ॿारनि में जेकी थैलीसीमिया जी मूज़ी मर्ज़ वारी बीमारी आहे उन में रत जी तमामु घणी अशद ज़रूरत आहे। इन करे बदीन प्रेस क्लब तरफ़ां हिकु रत जी कैंप लॻाई वई। अशरफ मेमण, इबरत टीवी न्यूज़, बदीन।